दिलेर सिंधी डायरेक्टर एंड प्रोड्यूसर हीना शादातपुरी जी सिंधी ॿोली ऐं संस्कृति जे वाधारे लाइ हिकु सफल कोशिश। समाज जे हर क्षेत्र मां सिंधी आला ऐं कामयाब शख्सियतनि जी सफलता ऐं संघर्ष जो अनुभव उन्हनि जी ही ज़ुबानी सिंधी ॿोलीअ में रिकॉर्ड कराए ॿोलीअ खे मालामाल कयो आहे। ईंदड़ वक़्त जी नई पीढ़ी ते संदन शहाणी सिंधी सभ्यता ऐं संस्कृति जो ज्ञान हासिल थिए ऐं नई पीढ़ी पंहिंजे सभ्यता खां वाक़िफ़ थिए। लॉकडाउन जे दौरान पिण दुनिया जे जुदा जुदा देशनि जे सिंधियुनि खे पाण में जोड़ियो फेसबुक लाइव द्वारा बाय कनेक्टिंग सिंधीज़ ग्लोबली हिकु साराह लाइक़ कदम भाषा ऐं संस्कृति जे वाधारे लाइ। कोरोना महामारी जे लॉकडाउन जे दौर में पंहिंजी जिम्मेदारी समझी ऐं निभाई असांजे इकलौते सिंधी सांसद मान वारे श्री शंकर लालवानी जी रहनुमाई में मुश्किल में गुज़रंदड़ भाउरनि खे मदद पहुंचाइण लाइ शंकर लालवानी हेल्पलाइन सां देश जे अलॻि अलॻि राज्यनि जे लॻभॻि 60 सिंधी संस्थाउनि खे जोड़ियो जिन पंहिंजी क्षमता अनुसार देश ऐं समाज जी सेवा कई, जिन में लॻभॻि 13 लख माण्हुनि खे फ़ाइदो मिलियो हेल्पलाइन या सिंधी सेवक टीम द्वारा। लॉकडाउन जे वक़्तु वरी मंदिर बंदि ऐं वरी सिंधियुनि जो महापर्व चेटीचंद हिन आपदा जे वक़्तु खे अवसर में बदिलाए पंहिंजी हेल्पलाइन जे सिंधी सेवक टीम सां ग्लोबल बहिरानो जो आयोजन कयो, जंहिंमें दुनिया जे घणनि ई शहरनि में जिते लॉकडाउन न हुयो उते मंदिरनि खे सजायो वियो ऐं घर घर में भाऊ लीलाराम जी बहिरानो पूॼायो। असांजे सरल ऐं सहज स्वभाव वारे मुख्य अतिथि शंकर लालवानी जी भी ऑनलाइन बहिरानो पूॼियो, ऑनलाइन छेज लॻवाई। ऑनलाइन ज़ूम ते महाआरती कई वई। सिंधियुनि खे पाणनि में जोड़ण जो इहो प्रयास पिण सफल रहियो। लॉकडाउन जे वक़्तु आर्थिक मुश्किलात मां गुज़रंदड़ परिवारनि खे पिण सेवा ॾिनी वई। मुकुल माधव फाउंडेशन जी रितु छाबरिया सां देश जे जुदा जुदा शहरनि मुख्य तरह जोधपुर, कलकत्ता, झारखंड, नासिक, उल्हासनगर, मुलुंड ऐं बदलापुर मां रहंदड़ सिंधी परिवारनि खे ज़रूरतूं जूं शयूं ऐं सूखड़ी पहुचाए संदनि चेहरनि ते मुस्कुराहट ऐं अखियुनि में चमक जी ॾियारी जी सौगात तौर पहुचाई, जंहिंमें लॻभॻि 1100 सिंधी परिवारनि ख़ुशियूं मनायूं। हर कॉन्सेप्ट हिक ॿिए खां अलॻि ऐं सिंधियुनि खे फ़ाइदो पहुचाईंदड़। भाई वाह, हाणे वरी हिकु नयो कॉन्सेप्ट, हिकु नई सोच ऐं असांजी संस्कृति दुनिया जे हर सिंधी औरत लाइ दिलेर सिंधी ब्यूटी पैजेंट, जंहिंमें मिसिस सिंधी ग्लोबल ऐं ग्लोबल सिंधी ग्रैंडमा हिकु अनोखो कॉन्सेप्ट, जंहिंमें जूरी मेंबर्स सिंधी, सवाल जवाब सिंधी भाषा में, सिंधी सभ्यता ते, रैंप वॉक सिंधीअ में, कंटेस्टेंट्स सिंधी, महिलाउनि जे लाइ हिकु शानदार सौगात बाय हीना द ट्रेंड सेटर। ॿारनि खे जड़ुनि सां जोड़ण लाइ सिंधी सभ्यता सां जुड़ियल टॉपिक्स ते ड्राइंग,
ऐसे जहिड़ियूं चटाभेटियुनि जो आयोजन कयो वेंदो आहे। दुनिया भर मां जुड़ियल पंहिंजनि महिला साथियुनि सां ॾिण वार धाम धूम सां मल्हाया वेंदा आहिनि। सभई दिलेर सिंधी भेनरूं पंहिंजनि शहरनि में सभ्यता ऐं भाषा जे फहिराव में कार्यरत आहिनि। सिंधी समाज में पहिरियों दफ़ो हिकु अनोखो सन्मान समारोह जो आयोजन दिलेर सिंधीअ पारां कयो वियो 6 मार्च 2022 लोनावाला हिल स्टेशन में, जंहिंमें सिंधी डिफेंस पर्सनैलिटीज़ खे दुनिया जे हर कुंड मां आमंत्रित कयो वियो। जल सेना, नेवी, इंडियन एयरफोर्स ऐं इंडियन आर्मीअ जे विक्टर्स खे सन्मानित कयो वियो। वरी हिकु ऐतिहासिक सुफ़ो जुड़ियो दिलेर सिंधीअ सां। कोविड जे दौरान मान्यवारे श्री शंकर लालवाणी जी सां ज़मीनी स्तर ते कमु कंदे हिकु अहिड़ो तबिको साम्हूं आयो जंहिं ते कोविड जो असर तमामु घणो ॾिसण में आयो। कलाकारनि जो, छो त शादी, गमी, फंक्शन, समारोह, सभाऊं सभु बंदि हुआ त संदन आजीविका जा ज़रिया बिल्कुलु ई बंदि हुआ। जीअं त हिकु पीढ़ीअ खां ॿी पीढ़ीअ ताईं भाषा ऐं सभ्यता पहुचाइण में कलाकारनि जो अहम रोल रहंदो आहे। इहो ध्यान में रखी पंहिंजनि सिंधी सेवक साथियुनि सां www.uttarkalakar.com नाले हिकु वेबसाइट ठाही, जंहिंमें सिंधी कलाकार कला जे हर क्षेत्र मां पाण खे फ्री रजिस्टर कराईंदा आहिनि। इन वेबसाइट ज़रिए हर सिंधीअ खे कलाकारनि जे बारे में ॼाण पवंदी आहे। पंहिंजनि नंढनि वॾनि कार्यक्रम ऐं फंक्शन ते घुराए धूम मचाए सघंदा आहिनि। ईअं आहे न, कला ऐं कलाकारनि जे सहकार सां पंहिंजी ॿोली ऐं संस्कृतीअ जे वाधारे लाइ हिकु अनूठो तरीक़ो। हर नओं ऐं प्रेरणादायक वीचार खणी दिलेर सिंधियुनि जी हीअ टीम हर क़दम पंहिंजी मिठड़ी ॿोली ऐं संस्कृतीअ जो वाधारे जी राह ते अॻिते वधाईंदी थी वञे। दुनिया भर जे सिंधियुनि खे पाण सां जोड़ींदे हाणे वरी दिलेर सिंधी ग्लोबल ब्यूटी पेजेंट द्वारा हिकु नओं सुफ़ो जुड़ी रहियो आहे। पहिरियों दफ़ो सिंधी भाषा में, सिंधी ट्रेडिशनल ड्रेस में रैंप वॉक, स्टेज ते क्वेश्चन ऐं आंसर राउंड, नए अंदाज में सिंधी ॿोलीअ में सिंधी सभ्यता ते। वाह, नौजवान खे त इहे ई मॉडर्न आइडियाज़ वधीक पसंदि ईंदियूं आहिनि ऐं फ़खुर महसूस कंदा आहिनि। हर नओं वीचार पंहिंजनि लाइ बाय हिना द ट्रेंड सेटर।